सिपारे 18 जो मुंडो ऐं पहिरियों रुकू ऐं हिकिड़ी हदीस पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आहे। रब साईं कंदो आहे त रब साईं सही सम्झणु सही सम्झाइण ऐं इन जे मथां अमल करण जी हलण जी तौफ़ीक़ अथव। ही मजलिस अॼु हिन जाइ ते अल्लाह जे क़ुरान जी क़ाइमु कई वई आहे। हदीस पाक में अचे थो नबी साईं जन फरमाइनि था जंहिं जाइ ते अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उन जाइ ते अल्लाह जा मलाइक उहे जेके ज़िक्र ऐं कलामुल्लाह जे ॿुधण जे लाइ मुक़ररु थियल आहे। उहे कीअं सुञाणनि था मलाइक खे ख़बर कीअं पए थी त हिते फलाणे ॻोठ में फलाणी जाइ ते उहो हदीस पाक में अचे थो त जीअं आंधारी जी राति में दुनिया वारनि खे आसमान में आंधारी नज़र ईंदी आहे मगर उहा जाइ जिथे तारा हूंदा आहिनि उहा रोशन तारे वारी त वरी आसमाननि वारनि खे दुनिया जो जान ईअं आंधारी नज़र ईंदो आहे मगर उहा जाइ जिते क़ुर पढ़ियो वेंदो आहे उहा रोशन थी वेंदी आहे। जिते हर वक़्तु पढ़ियो थो वञे हर वक़्तु रोशन आहे। जिते जंहिं महिल पढ़ियो थो वञे उहा रोशन थिए पोइ जंहिं महिल उहा रोशनाई थिए थी त उहे मलाइक अची था वञनि। उहे मलाइक जेके अल्लाह जा इन ॻाल्हि जे लाइ फ़क़ति मुक़ररु थियल आहिनि त जेको मानो मुंहिंजो नालो वठे मुंहिंजो कलाम पढ़े मुंहिंजे नाले वठण वारी मजलिस में वेहे मुंहिंजे कलाम वारी मजलिस में वेहे उन्हनि सां गॾिजी वञी दुआयूं घुरो इन जे लाइ मुक़ररु थियल। पोइ एतिरा गॾु थियनि था जो हदीस पाक में तो आसमान ते मलाइक मलाइक जॾहिं उहा का ख़ासि मजलिस ख़ासि वक़्त ते क़ुर पाक जी तिलावत पढ़ण वारो जॾहिं उथी वञे थो अल्लाह जा मलाइक मोटी था वञनि। अल्लाह से फरमाए थो मलाइको मां त सभु कुझु ॼाणा थो वमा तख़फा मिन्हु ख़ाफ़ियतुन। हदीस पाक में अचे थो अर्श मां अल्लाह मथे में मथे आहे बसि उते जान ख़तम। तहत सरा हेठि में हेठि अर्श मां अल्लाह जा मलाइक अर्श मां अल्लाह जी मख़लूक तहत सरा माना सतनी ज़मीन खां हेठि तहत सरा जाते हेठि मुल्क फुटे उतां जी किमिल जो आवाज़ किमिल जो घुमणु अर्श मां अल्लाह जी शइ अल्लाह वटि हिकु जहिड़ी आहे। अल्लाह जे इल्म में हिकु जहिड़ी का बि शइ अल्लाह जे ॾाढो मख़फ़ी कान्हे का। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे मुक़ररु कयो आहे त नेकी वारो नेकी लिखे बुराई वारो बुराई लिखे जीअं बानो क़यामत जे ॾींहुं न चवे त मां न कयो आहे मां हे कमु न कयो आहे पोइ लिखंदो उहे मलाइक लिखंदा पर इन लिखण सां गॾु वरी उनजा उज़वा बि शायदि ॾींदा छो त लिखण वारे जे लाइ ईअं चई सघंदो न त साईं हिननि ग़लति लिखियो आहे नाहक लिखियो आहे
हाणे पंहिंजे उदे खे छा चवे अखियूं जेके शइ ॾिठियूं हूंदई उन जी शायदि ई ॾींदी कन जेका शइ ॿुधी हूंदई उहा उन जी शायदि ई ॾींदा हथनि सां जेका शइ वरिती हूंदई उहा उन जी शायदि ई ॾींदा जंहिं ॻाल्हि लाइ पोइ हो चवंदो उन हथनि पेरनि खे लान कुमुला अणतुन उनादिलो अनकुम उनादिलो अणतुन त शहदून अल्लाह ताला तव्हां ते लानत करे हिकिड़ी ॻाल्हि हींअर ॿुधो मां तव्हां खां पुछां थो यादि ॾियारण जे करे न तव्हां इन ॻाल्हि खे हर को तस्लीम कयो हिन शइ खां का वधीक शइ आहे हे अल्लाह जो कलाम आहे ही त उनजी महिरबानी आहे जो असांखे ॾिनो अथई न त असांजी न ज़बान इन जे पढ़ण जे लाइक़ु आहे न अखियूं ॾिसण जे लाइक़ु आहिनि न हथ खणण जे लाइक़ु आहिनि भई उन मालिक जी महिरबानी आहे ही उहो कलाम आहे इन करे मां अर्ज़ु कंदुसि त तव्हां रोड हलियो अचनि वञनि था माण्हू जेतिरे ताईं क़ुर शरीफ़ जी मजलिस हले वाइज़ तक़रीर हले एॾे न तकियो छो त एॾे तकींदो सवाबु कोन मिलंदो हिन ॾे तकींदो त सवाबु मिलंदो अखियूं बि डरी पवंदियूं आहे की कोन्हे हेॾी कंहिं महिल दौर कंदा हूंदव या ईअं ई जे न आहियो पढ़ियल त ईअं ई मां दादा पेर ड्रिगो ओला ॾे बि न करे क़ुर शरीफ़ पियो आहे फ़क़ीर जे करे त पोइ होॾे मुंहुं करे न आहियो पढ़ियल न त क़ुर शरीफ़ खणी चुमी ॾेई सीने ते रखी अॻियां रखी करे अलाह खां दुआ घुरंदो अलाह ताला जी दुआ बि क़बूल फरमाईंदो ॿुधी बि तव्हां मिटारे छॾींदो अचो त सयूं न करे त ॾिसो न हे अलाह जो कलाम पाक उन जी मजलिस आहे अलाह खां दुआ त अलाह ताला तव्हां असांखे अदब जी ऐं ताज़ीम जी तौफ़ीक़ अदा फरमाए हे अलाह जी रहमत मुफ़्त में मिली आहे तंहिं करे क़दुरु कोन्हे को अल्लाह الذي انزل عليك الكتاب ॻाल्हि मां ॻाल्हि थी वञे انزل عليك الكتاب والحكمة وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما इहा आयत ॿुधी छॾियो हली ॿी जात तो अल्लाह ताला फरमाए क़ुर पाक में लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन मां अल्लाह मोमिननि जे मथां थोरो कयो आहे कहिड़ो थोरो इज़ बास फीहिम रसूल मिनहुम छो त मां वॾे शान वारो मां रसूल पंहिंजो मोकिलियो तमान इहो मां अल्लाह अहसान कयो तमान वॾे शान वारो वॾे शान वारो सारी मखलूक हिकिड़े पासे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अञा मथे आहे हदीस पाक में चए थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए थो ख्वाब लदुम नबीअ जो ख्वाब वहियो हूंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी नूर जी ताराज़ी आहे हिकिड़े पुड़ में माखी विया आहियूं ॿिए पुड़ में मखलूक विया आहियूं मां जो पुड़ गौरो थियो वरी आसमाननि जी वरी ज़मीननि जी वरी सिज चंड सारी काइनात हिकिड़े पुड़ में विधऊं ॿिए पुड़ में मां जो पुड़ मां जो गौरो थियो इहो छा हो छा जी तो रही इहा शान जी तो रही माना सारो जान हिकिड़े पासे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान अञा मथे आहे ला युमकिन सना कमा कान हक़ु बाद ख़ुदा बुज़ुर्ग तो ई किसे जेतिरी तारीफ़ माण्हू कंदो करे करे
करे करे थकी पवंदो कलमा लिखी लिखी थकी पवंदी नबी पाक सल्लल्लाहु जो शान पूरो न थी अल्लाह असांखे अहिड़ो नबी ॾिनो इन नबीअ जे करे अल्लाह तबारक व तआला असांखे कलाम पाक ॾिनो अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिनहुम मां मोमिननि ते मोमिन केरु आहे जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो मोमिन आहे इहो सोन आहे इहो सुहाग आहे हाणे जेकॾहिं इनखे अमल बि हूंदा इन माण्हू खे अमल बि हूंदा त वधंदो वेंदो न त इहो ई इन सां ई निजात थींदसि छुटकारो थींदुसि हदीस पाक में अचे थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था